लुक़मान जे ॿिए रुकूअ खे तर्जुमे सां पढ़ी वठो। इन जे अंदरि बुनियादी जेके बि शयूं आहिनि औलाद जी तरबियत जे हवाले सां बयानु थियलु आहिनि। जेॾीमहिल असीं इहा औलाद जी तालीम जी तरबियत कंदासीं त पोइ इहो औलाद इनशा अलाह असांजे लाइ सदका जारिया थींदो। इहो औलाद असांजे लाइ सदका जारिया थींदो। ऐं नबी अली सलातु वसलाम जे हुन फरमान जे मुताबिक़ वफ़ात खां पोइ बि असांखे अजुर मिलंदो रहंदो। जंहिंमें प्यारे पैगम्बर फरमायो अव्वलुन सालिहिन यदू लहू, टे शयूं जंहिंजो इंसान खे अजुर मिले थो उन में हिकिड़ो हुनजो साले औलाद बि आहे। हिकिड़ो नंढड़ो मिसाल ॾेई गुफ़्तगू खे ख़तमु कयां। असांजा मौजूद महिमान गिरामी मौजूद आहिनि। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मन रब्बि ज़िदनी इल्मा सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। मुख़्तसर हम्दो सना ऐं सलातु सलाम खां बाद वाजिबुल एहतराम अज़ीज़ सामिन किराम, दोस्तो, भाइरो, बुज़ुर्गो, अॼोके हिन प्रोग्राम जे मुनक़िद करण ते मक़ामी जमात खे ऐं बिलख़ुसूस असांजे शागिर्द रशीद ऐं असांजे इदारे मदरसा अनस मालिक अल अंसारी जे फ़ारिग़ तहसील तालिब इल्म मौलाना अब्दुल वकील खोसो हफ़िज़हुल्लाह उनखे ख़िराज तहसीन पेश कजे थो, जेको हिन मस्जिद खे अल्लाह जे हुकुम सां आबाद बि कयो छे। इमामत ऐं क़ुरान मजीद जी तालीम सां गॾोगॾु दावत व तबलीग जे सिलसिले खे बि हिन मस्जिद में जारी ऐं सारी रखियो छे। दावत व तबलीग जो सिलसिलो अंबिया जो मिशन आहे ऐं काइनात जे हिन तख़्ते ते जेके बि नबी सगोरा आया उन्हनि पंहिंजे दावती कम जो आगाज़ ऐं उनजी शुरूआत दावत तबलीग सां कई। नबी अली सलातु वसलाम पंहिंजी ज़िंदगी में टे कम करे काइनात जे हिन तख़्ते ते दीन इस्लाम खे ग़ालिब करे ऐं हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे विया। पाण करीम अली सलातु वसलाम जी मिशन जा या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िम्मेदारी जा टे नुकात तबलीग, तालीम ऐं जिहाद। ये टे कम जुमिले तौर ते नबी अली सलातु वसलाम कया। उन में पहिरीं शइ तबलीग हुई, उनखां बाद तालीम, उनखां बाद दीन इस्लाम जे दुश्मननि जे ख़िलाफ़ जिहाद करे दीन इस्लाम खे हिन धरतीअ ते ग़ालिब करे पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह सुब्हानहु व तआला जे सॾ ते लबैक चई हिन दुनिया मां रवाना थी विया। त अर्ज़ु करण जो मक़सदु इहो त हीउ जेको दावत तबलीग जो सिलसिलो आहे इहो मुबारक सिलसिलो आहे ऐं इन ते मक़ामी जमात खे बि आफ़रीन हुजे, पर हिन कम खे अॻिते वधाइण जी बेहद ज़रूरत आहे। जेसीं ताईं असां अल्लाह सुब्हानहु व तआला जेको असांखे अक़ीदे जो फ़हम ॾिनो आहे, दीन जी ॼाण ॾिनी आहे, उनखे अॻिते न पहुचाईंदासीं तेसीं ताईं असांजी ज़िम्मेदारी मुकमल न थींदी। क़ुरान मजीद जी उहा मअरूफ़ आयत तव्हां ॿुधंदा रहो था, जंहिंजे अंदरि अल्लाह सुब्हानहु व तआला उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बहितरीन उम्मत करार ॾिनो आहे। कुंतुम ख़ैर उम्मत, तव्हां बहितरीन उम्मत आहियो। ऐं बहितरीन हुअण जी वजह छा आहे? इन एज़ाज़ जे पोयां इहो जेको एज़ाज़ तव्हांखे मिलियो आहे इन जे पोयां सबबु कहिड़ो आहे, कारण कहिड़ो आहे? त अल्लाह सुब्हानहु व तआला उहो कारण ॿुधायो आहे तअमुरून बिल मारूफ़ व तनहऊन अनिल मुनकर। कारण इहो आहे
तो अल्लाह सुब्हानहु व तआला उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बहितरीन उम्मत करार ॾिनो, पर इहो जेको टाइटल आहे, इहो जेको एज़ाज़ आहे, इन जो सबब ऐं कारण अल्लाह साईं पाण बयानु फरमायो। ऐं उहो सबब ऐं कारण छा आहे? तअमुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर। तव्हां नेकी जो हुकुम ॾियो था ऐं बुराई खां रोकियो था, माण्हुनि ताईं हक़ जो पैगाम पहुचायो था, अल्लाह उन जे रसूल जी ॻाल्हि पहुचायो था। इहो ई तव्हांजे फज़ीलत जो सबब ऐं कारण आहे। पर अज़ीज़ो दोस्तो, दावत तबलीग हुजे, माण्हू जी आम ज़िंदगी हुजे, इन जे लाइ हिकु ॿी शइ बेहद ज़रूरी आहे, ऐं उहा आहे दीन जो इल्मु। इमाम बुखारी पंहिंजे मशहूर तरीन किताब सही बुखारी जे अंदरि किताबुल इल्म में इहो बाब क़ाइमु कयो आहे, बाबु अल इल्मु क़ब्ल अल क़ौल वल अमल। त मुस्लमान ते इहो लाज़िम आहे त का बि ॻाल्हि करण खां पहिरीं, ज़ुबान मां का ॻाल्हि अदा करण खां पहिरीं या को बि अमल करण खां पहिरीं उनखे उनजो इल्मु हुजणु ज़रूरी आहे। ऐं इहो इल्मु जेको आहे इहो कंहिं हिक ते न बल्कि सभिनि ते फ़र्ज़ु आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो मअरूफ़ फ़रमान आहे, तलबुल इल्मि फ़रीदतुन अला कुल्लि मुस्लिम। त इल्म जो हासिल करणु हर मुस्लमान ते फ़र्ज़ु आहे, दीनी इल्मु। ऐं इहो इल्मु जेको आहे इन जे लाइ वधि में वधि असांखे कोशिशि करणी आहे पंहिंजे औलाद जे लाइ, यानी दीन जे हवाले सां हर मुस्लमान खे एतिरी मालूमात त हुअणु घुरिजे जो हुनखे पाकाई जो इल्मु हुजे, इबादत कीअं करणी आहे उनजो इल्मु हुजे, जाइज़ नाजाइज़ जी हुनखे ख़बर हुजे, हलाल ऐं हराम जी ख़बर हुजे। पर इहो जेको दीनी इल्मु आहे, क़ुरान ऐं सुन्नत जो इल्मु आहे, इन जा सभ खां वधीक जेके हक़दार आहिनि उहे असांजो औलाद आहिनि। फ़र्द मुआशिरो ठाहींदा आहिनि। असां जेको हर वक़्तु इहा ॻाल्हि कंदा रहंदा आहियूं त साईं मुआशिरो ख़राबु थी वियो आहे। मुआशिरो असां इंसाननि ई जोड़ियो आहे ऐं मुआशिरे जो हर फ़र्द मुआशिरे जो हिसो आहे। ऐं असां वटि ख़ानदानी निज़ाम अल्हम्दुलिल्लाह, क़ौमूं बिरादरियूं ऐं हर घर जे अंदरि हिकिड़ो वॾो मौजूदु आहे। घर जो वॾो आहे, उनखां बाद बिरादरी जो वॾो आहे। त जेकॾहिं असां सभु गॾिजी करे सभ खां पहिरीं दीन इस्लाम जो जेको इल्मु आहे उनखे हासिलु कयूं ऐं पंहिंजे औलाद खे इन इल्म जे ज़ेवर सां आरास्ता कयूं, त मुआशिरो त पाणी सही थी वेंदो। मुआशिरे जी इस्लाह कहिड़ी ॾुखी त न आहे। मुआशिरे जी इस्लाह तॾहिं थींदी जॾहिं असीं फ़र्द सही थींदासीं, असां मां हर हिकु माण्हू सही थींदो। ऐं सही तॾहिं थींदो जॾहिं दीन जो इल्मु उनखे हासिलु थींदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दावत तबलीग जे ज़रिए माण्हुनि खे राह रास्ते त आंदो, पर उनखां बाद तालीम ऐं तरबियत करे उनखे कामिल बनायो। सहाबा जो हेॾो नालो आहे, हेॾो शान आहे, उन्हनि जा वाक़िया असीं पढ़ूं था, ॿुधूं था। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरीं दावत जे ज़रिए, तबलीग जे ज़रिए कुफ्र मां उन्हनि खे इस्लाम जी तरफ़ आंदो, गुमराही मां हिदायत जी तरफ़ आंदो। जॾहिं उहे हिदायत ते अची विया, इस्लाम ते अची विया, त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तालीम ऐं तरबियत जे ज़रिए उन्हनि खे कामिल इंसान बनायो। पोइ हू पंहिंजे इबादतुनि में बि कामिल हुआ, पंहिंजे उथणी वेहणी में बि कामिल हुआ, पंहिंजी ख़ुशी ग़मी जे मामलात में हर शइ में कामिल ऐं मुकम्मल। रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन ई मक़सद जे लाइ मके जे अंदरि बि हिकिड़ी दर्सगाह क़ाइमु कई जंहिंखे असां दार अरक़म चऊं था, ऐं मदीने जे अंदरि बि हिकिड़ी दर्सगाह क़ाइमु कई जंहिंखे असुफ़ा चयो वञे थो। सहाबा हिते वेही करे दीन जी तालीम हासिलु कंदा। अॼु असां ॻाल्हाइण त शुरू थी वियासीं। ॻाल्हाइण जो हर हिक खे शौक़ु आहे, फ़तवा जो हर हिक खे शौक़ु आहे, तबसरे ऐं तज़िये जो हर हिक खे शौक़ु आहे, ख़ासि करे दीनी मामलात। तव्हां ॾिसंदव त हर अहिड़ो गैरो नथू ख़ैरो दीनी मामलात ते वेठो राया ॾींदो, पर जंहिं शइ जी ज़रूरत आहे उनजो असां में कंहिं बि क़िस्म जो को शौक़ु कोन्हे, न असां में पाण में
ऐं न वरी असां पंहिंजे औलाद जे हवाले सां इहो फ़िक्र रखूं कहिड़ी शइ ज़रूरी आहे। अल इल्मु क़ब्ल अल क़ौल वल अमल, का बि शइ माण्हू पंहिंजी ज़ुबान मां का ॻाल्हि चवे थो या को बि अमल करे थो, पहिरीं हुनजो इल्मु हासिलु करे। जेसीं ताईं इल्मु हासिलु न कंदो कई ग़लतियूं कंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा जो इहो ई मनहज हो। मुस्नद अहमद जो मारूफ़ वाक़ियो आहे, सहाबी रसूल निकिरे थो पंहिंजे घरां, मदीने जे रस्ते में हुनखे अहिड़ी जाइ नज़र अचे थी, ॿिनि जबलनि जे विच में हिकिड़ी वादी आहे, पाणीअ जो थधो चश्मो वहे पियो, सावक ऐं बहारी हर तरफ़ लॻी पई आहे। दिलि में ख़्यालु अचे थो त आऊं हिते वेही करे पंहिंजी ज़िंदगी जा बाक़ी ॾींहं गुज़ारे छॾियां ऐं हिते वेही इबादत कयां। पर वरी इहो बि ख़्यालु आयुसि त इहो अमल करण खां पहिरीं आऊं प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ज़रूरु पुछां। आयो, पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुलाक़ात कई ऐं मुलाक़ात करण खां बाद इजाज़त घुरी, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हुनखे ईअं करण खां मना फरमायो। इन वाक़े मां इहा ॻाल्हि असांखे सम्झ में अचे थी त सहाबा जो मनहज बि हो त का बि शइ चवण या करण खां पहिरीं उनजो इल्मु हासिलु कंदा। त असांजे मुआशिरे जे अंदरि जेको बिगाड़ आहे, अक़ीदे खां तव्हां शुरूआत कयो, माण्हू अलाह जो दर छॾे ॿियनि जे दरनि ते किरिया पिया आहिनि। माण्हू मस्जिदुनि जे बजाए ओताकुनि ऐं बाज़ारुनि खे आबाद पिया कनि। माण्हू हलाल जे बजाए हराम ॾे वञनि पिया, जाइज़ जे बजाए नाजाइज़ कमनि ते ज़ोर आहे, ग़फ़लत में पंहिंजो वक़्तु गुज़ारीनि पिया, ग़फ़लत जे अंदरि हयाती उन्हनि जी ख़तमु थींदी पई वञे। इहे सभु मामला छो आहिनि? इन लाइ त असां दीन जो जेको सही इल्मु आहे उनखे हासिलु करण जो ज़ौक़ ऐं शौक़ु छॾे ॾिनो। न पंहिंजे अंदरि इहो ज़ौक़ ऐं शौक़ु आहे ऐं न वरी पंहिंजे औलाद जे हवाले सां फ़िक्रमंद आहियूं। त अज़ीज़ो दोस्तो, अॼोके हिन ख़िताब जे अंदरि इख़्तिसार सां ऐं तव्हांजे साम्हूं औलाद जे हवाले सां ख़ासि करे इहा ॻाल्हि पेश कंदुसि। इल्मु त हर मुस्लमान खे हासिलु करिणो आहे ऐं सॼी ज़िंदगी इंसानु तालिब इल्मु रहे, सॼी ज़िंदगी इंसानु तालिब इल्मु रहे, उहो ई माण्हू ख़ुशि नसीब आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो इरशाद पाक आहे, दुनिया मलून व मलून माफ़ी आहे इल्ला आलिमन व मुतालिमन व मा वाला। त दुनिया सॼी मलून आहे, यानी अलाह जे दीन खां हटी करे, शरीयत खां हटी करे अगरि माण्हू ज़िंदगी गुज़ारे त को बि कमु क़ाबिल बरकत कोन्हे, क़ाबिल ख़ैर कोन्हे। हा, पर उहो माण्हू जेको दीन जो आलिम आहे, दीन जी तालीम ॾिए थो या दीन जो इल्मु सिखे थो, यानी शागिर्द आहे, या वरी जेको उन्हनि सां तालुक़ु रखंदड़ आहे, इहे माण्हू जेके आहिनि ख़ैर और बरकत वारा, नसीब वारा, भाग वारा। त असां मां हर हिकु माण्हूअ खे सॼी ज़िंदगी दीन जो तालिब हुअणु घुरिजे। जुस्तजू इहा हुजे त आउं सिखां, रोज़ का नई ॻाल्हि सिखां, रोज़ का क़ुर जी हिकिड़ी आयत पढ़ां, उनजे माना खे सम्झां, ऐं हदीस खे पढ़ां, उनजे माना खे सम्झां। ऐं उलमा बि कहिड़ा जेके क़ुर ऐं सुन्नत जा खे फैलाइण वारा ऐं उन ते आमिल, उन जा हामिल, उन्हनि सां आउं तालुक़ में रहां ऐं उन्हनि जे रहनुमाई में आउं इल्म खे हासिलु कंदो रहां। हर हिकु मुस्लमान खे इन शइ जी ज़रूरत आहे, पर औलाद जे हवाले सां ख़ासि करे हर हिकु मुस्लमान ते इहो लाज़िम आहे त पंहिंजे औलाद खे दीनी इल्म जे ज़ेवर सां आरस्ता ज़रूरु करे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो इरशाद आहे, कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही। तव्हां मां हर हिकु माण्हू ज़िम्मेवार आहे ऐं हर हिकु माण्हूअ खां उनजी रिआया जे बारे में सुवालु थींदो। घर जो वॾो पंहिंजे औलाद जे हवाले सां अलाह सुब्हानहू व तआला जे साम्हूं जवाबु ॾे आहे, उन खां सुवालु थींदो। घरवारीअ खां जेकी कुझु घर में मौजूदु आहे, मुड़ुस जो माल आहे या उनजो औलाद आहे, उनजे मुतलिक़ सुवालु थींदो। हर हिकु माण्हूअ खां सुवालु थींदो उनजी ज़िम्मेवारी जे हवाले सां। पर घर जो सरबराह उन जे हवाले सां प्यारे पैगम्बर ख़ासि तौर ते फरमायो त उन खां सुवालु थींदो पंहिंजे घर वारनि जे मुतलिक़। उन में घरवारी आहे, उनजो औलाद आहे, उन्हनि जी हुन दीनी तरबियत कई या कान कई। मुंहिंजा भाइरो दोस्तो, औलाद अलाह साईं जी वॾी नेमत आहे, पर नेमत तॾहिं जॾहिं उहो साले हुजे, ऐं साले तॾहिं थींदो जॾहिं उनजी दीनी तरबियत कंदो। साले औलाद इंसान लाइ केॾो वॾो एज़ाज़ आहे ऐं केॾी वॾी नेमत आहे। नबी सगोरा बि उनजे लाइ अलाह साईं खां दुआऊं घुरंदा रहिया। रब्बी हबली मिन सालिहीन, हज़रत इब्राहिम जी दुआ आहे, ए मुंहिंजा अलाह मूंखे साले औलाद अता फरमा। हज़रत ज़करिया जूं दुआऊं आहिनि, ॿियनि नबियुनि सगोरनि जूं औलाद जे लाइ दुआऊं आहिनि, पर साले औलाद जे लाइ, साले औलाद इंसान जो वॾे में वॾो ज़ख़ीरो आहे। प्यारे पैगम्बर जो फरमान बि आहे त जॾहिं इंसानु दुनिया छॾे वेंदो आहे त उनजो नेकी जो जेको दस्तावेज़ आहे उहो बंदि आहे।
टे शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजो हुनखे अजर ऐं सवाबु मिलंदो रहे थो। सदका जारिया छॾे वियो, इल्मु छॾे वियो, साले औलाद छॾे वियो जेको हुनजे लाइ दुआ ख़ैर करे थो। सुनन इब्न माजा जी हसन दर्जे जी रिवायत आहे ऐं सहीउल जामे में सही सनद सां इहा रिवायत मौजूदु आहे। प्यारे पैगंबर फरमायो त हिकिड़ो इंसानु उनजो दर्जो जन्नत में बुलंद थींदो आहे ऐं उहो अलाह सुब्हानहू व तआला खां सवाल कंदो आहे, ए मुंहिंजा अलाह मुंहिंजो ही दर्जो कीअं बुलंद थियो आहे? त हुनखे ॿुधायो वेंदो आहे, बि इस्तिग़फ़ारी वलदिक लहू, तुंहिंजे औलाद तुंहिंजे लाइ दुआ ख़ैर कई आहे, तुंहिंजे लाइ दुआ इस्तिग़फ़ार कई आहे, तुंहिंजे औलाद जी दुआ जे करे तुंहिंजे दर्जे खे बुलंद कयो वियो आहे। साले औलाद दुनिया में बि इंसान जी अखियुनि जो ठार थिए थो, दुनिया में बि उनजो सहारो थिए थो, पर आख़िरत जो बि जेको औलाद साले औलाद आहे वॾे में वॾो ज़ख़ीरो आहे। त औलाद जी तालीम ऐं तरबियत जे हवाले सां असां मां हर हिकु माण्हू खे फ़िक्रमंद रहणु घुरिजे। जे न त इहो औलाद दुनिया में बि नाफ़रमान थिए थो ऐं आख़िरत में बि इंसान खां पुछाणो त थींदो न त तुंहिंजो औलाद हो, तुंहिंजो हुन ते इख़्तियार हो, तुंहिंजो हुन ते हुकुम हलियो थिए, तो हुनजी सवली तरबियत छो न कई? इन हवाले सां मुंहिंजा भाइरो दोस्तो, असां मां हर मुस्लमान खे जेको साहिब औलाद आहे पंहिंजे ज़िम्मेवारी जो फ़िक्र करणु घुरिजे। ॿार त जानवर पैदा कंदा आहिनि, नस्ल जो सिलसिलो त जानवरनि में बि आहे, पखियुनि में बि आहे, हर मख़लूक जे अंदरि आहे, पर इंसान अशरफुल मख़लूक़ात छो आहे? इंसान जो शरफ़ छो आहे? इंसान उहो पंहिंजे औलाद खे सुहिणी तरबियत ॾिए थो। साले औलाद जन्नत में बि इंसान सां गॾु, वल्लज़ीना आमनू वत्तबअतहुम दुर्रियतहुम बिईमानिन अलहक़ना बिहिम दुर्रियतहुम वमा अलतनाहुम मिन अमलिहिम मिन शै। अल्लाह साईं फरमाए थो त उहे मुंहिंजा बाना जिन ईमान आंदो ऐं उन्हनि जो औलाद बि साले हो, उन्हनि जो औलाद बि साले हो, उहो बि उन्हनि सां जन्नत में गॾु हूंदो। ऐं ॿी सूरत में जेकॾहिं उहो साले न आहे, नाफ़रमान आहे, त पोइ क़यामत ॾींहुं उन औलाद जा हथ हूंदा ऐं अलाह न करे असां मां कंहिंजो गिरेबान हूंदो, कंहिं वालिद जो कंहिं पीउ जो गिरेबान हूंदो। सदना उमर रज़ी अल्लाह ताला जी ज़िंदगी जो वाक़ियो आहे त उन्हनि वटि हिकिड़ो माण्हू अचे थो ऐं अची करे अर्ज़ु करे थो त साईं मुंहिंजो पुटु आहे, पर हीउ मुंहिंजो नाफ़रमान आहे, हीउ मुंहिंजा हक़ अदा नथो करे, शिकायत खणी आया। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला उन छोकिरे खां पुछनि था त तूं पंहिंजे वालिद जी छो थो नाफ़रमानी करी? छा तोखे ख़बर न आहे त वालिद जा तो ते हुक़ूक़ आहिनि, उनजी फर्मा बरदारी तो ते फ़र्ज़ ऐं लाज़िम आहे? त हुन चयो त साईं, छा औलाद जो वालिद ते को हक़ आहे? मूंखे त तव्हां चओ पिया त वालिद जो मूं ते हक़ आहे, मूंखे हुनजी ख़िदमत करणु घुरिजे, मूंखे हुनजी फर्मा बरदारी करणु घुरिजे, पर छा औलाद ते बि औलाद जो वालिदैन ते को हक़ आहे? त हज़रत उमर फरमायो, भला छो न, औलाद ते बि औलाद जो वालिद ते हक़ आहे, पीउ ते हक़ आहे। पर फरमायो त टे हुक़ूक़ आहिनि जिन जो हुननि हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला ज़िक्र कयो। हिकिड़ो त शादी खां अॻु नेक ऐं साले औरत जो इंतिख़ाब करे, त जीअं हुनजो औलाद बि साले थो, हुनजो औलाद बि साले थो, पहिरियों हक़। ॿियो हक़ इहो आहे त जॾहिं औलाद ॼमे त हुनजो सुठो नालो रखे, ऐं टियों हक़ हुनजो इहो आहे त हुनखे क़ुर जी तालीम ॾे। त उहो छोकिरो चवणु लॻो त साईं जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ मुंहिंजे वालिद मुंहिंजा टई हक़ अदा कोन कया। मुंहिंजी वालिदा हिकिड़ी सूदानी, हिकिड़ी कारे रंग जी औरत ऐं ग़ुलाम औरत हुई। उनखां बैदि जॾहिं आउं ॼावुसि त मूं ते नालो हिननि जोइल रखियो। जोइल चइबो उन कीड़े खे जेको छेणे जे अंदरि रहंदो आहे, माल जे छेणे जे अंदरि, मूं ते हिननि जोइल नालो रखियो ऐं क़ुर जे त हिकिड़े हर्फ़ जी मूंखे ख़बर कान्हे। त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला उन नौजवान खे छॾे करे उनजे वालिद ते कावड़िजी पिया त तूं त हिन जी शिकायत खणी आयूं, पर वॾे में वॾी नाइंसाफ़ी त तो हिन सां कई आहे जो तो न हिन जो सुहिणो नालो रखियो, न वरी हिन जी का तरबियत कई, न त हुनखे क़ुर जी तालीम ॾिनी। त अज़ीज़ो दोस्तो, औलाद अलाह साईं जी वॾी नेमत आहे। दुनिया में बि साले औलाद माण्हू जे लाइ एज़ाज़ जहिड़ी ॻाल्हि आहे। माण्हू वाखाण जी तारीफ़ कंदा आहिनि साले औलाद जी, कंहिंजो औलाद साले आहे त हुनजी वॾी साराह हूंदी आहे, फलाणे जा 4 पुट आहिनि 5 पुट आहिनि, पर साले चवण में। ऐं आख़िरत में बि हूअं ई साले औलाद ज़ख़ीरो आहे, पर जेकॾहिं हुनजी सुठी तरबियत न कजे, हुनखे दीनी तालीम न ॾिजे, त इहो औलाद हिते बि बबाल आहे, अॻिते बि बबाल आहे। अज़ीज़ो दोस्तो, औलाद जा जेके हुक़ूक़ आहिनि उन्हनि खे हमेशह पंहिंजे साम्हूं रखो, उनखे अदा कयो, त जीअं औलाद तव्हांजे लाइ हिते बि तारीफ़ ऐं साराह जो सबबु बणिजे ऐं अॻिते बि तव्हांजे लाइ ज़ख़ीरा आख़िरत बणिजी वञे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जूं इन हवाले सां जेके हिदायत आहिनि, पहिरीं हिदायत इहा आहे
त जॾहिं औलाद ॼमे थो हुनजो सुहिणो नालो माण्हू रखे, उनखां बाद हुनजो 7 ॾींहं अक़ीक़ो करे, उनखां बाद जॾहिं हू वॾो थिए थो, सम्झ लाइक़ु थिए थो त हुनजी दीनी तालीम ऐं तरबियत करे, ऐं उनखां बाद जॾहिं हू जवान थिए थो त जेकी हिनजी तौफ़ीक़ आहे, अलाह साईं जेतिरी हिनखे ताक़त ॾिनी आहे उनजे मुताबिक़ हिनजो निकाह करे छॾे। इहे चंद बुनियादी हुक़ूक़ आहिनि जेके हर वालिद जे मथां लाज़िम आहिनि पंहिंजे औलाद जे हवाले सां। ऐं पोइ हुन में पुटु हुजे या न्याणी, ॿिन्हिनि जी दीनी तरबियत ज़रूरी आहे। ऐं न्याणी जे हवाले सां त ख़ासि करे असां मां हर मुस्लमान खे इहो फ़िक्र रखणु घुरिजे, न्याणियूं अॼु न्याणी आहे, सुभाणे उहा माउ आहे। न्याणियुनि सां नसुलु हले थो, घर सुधरनि था। जेकॾहिं न्याणियुनि जी असीं सुठी तरबियत कयूं, पुटनि सां गॾोगॾु उन्हनि जी बि सुठी तरबियत कयूं त असांजा घर जेके आहिनि उहे ख़ैर ऐं बरकत जो गहवारो बणिजी सघजनि। असां में इहा बि हिकिड़ी वॾी कोताही आहे। अवल त न्याणी जो जेको औलाद आहे उनखे माण्हू नापसंदि कंदा आहिनि। हर हिक खे इहो, हर हिकु माण्हू खे, हर शादीशुदा जोड़े खे इहो ई जेको आहे ज़हन में ॻाल्हि सवार हूंदी आहे, भई पुटु ॼमणु खपे। भई पुटु ॼमे ऐं उनखां पोइ साले न थिए, पोइ अहिड़े पुट खां त ईअं माण्हू चङो आहे। न्याणी अलाह साईं जी रहमत आहे। सभ खां पहिरीं ॻाल्हि त न्याणीअ खे नापसंदि न कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो इरशाद पाक आहे, जेको माण्हू मनुब्तली बिहादिल बनात, जेको माण्हू तव्हां मां न्याणियुनि सां आज़मायो वियो उनखे न्याणियूं थियूं ऐं पोइ हुनजी हुन सुहिणी तरबियत कई। पाण फरमायो त न्याणियुनि जी तरबियत करण वारो ऐं जन्नत में ईअं हूंदासीं जीअं ॿ आङुरियूं गॾनि। ही 2 आङुरियूं प्यारे पैगम्बर फरमायो त जीअं ही 2 आङुरियूं गॾनि, ईअं न्याणियुनि जी तरबियत करण वारो, न्याणियुनि खे निपाए वॾो करण वारो ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लम क़यामत ॾींहुं जन्नत में ईअं गॾु हूंदासीं। न्याणियूं रहमत आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन्नत जूं बशारतूं ॾिनियूं आहिनि। त न्याणी हुजे या पुटु हुजे, ॿिन्हिनि जी दीनी तरबियत बेहद ज़रूरी आहे। इन हवाले सां असां में इहो मामिलो आहे त पुट खे स्कूल पढ़ाए छॾींदा आहियूं या कंहिं न कंहिं मदरसे में बि दाख़िल कराए छॾींदा आहियूं। न्याणी वधि में वधि पाड़े जी का मस्जिद आहे उनजे अंदरि क़ुर शरीफ़ पढ़ी वठंदी आहे। उनखां बाद परदो, हया ऐं ॿियूं जेके ज़रूरी शयूं आहिनि उन हवाले सां वॾी गफ़लत हूंदी आहे। वॾी गफ़लत आहे असांजे घराणनि में ख़ासि करे। हालांकि न्याणीअ खे दीनी तालीम ऐं तरबियत जी पुट खां वधीक ज़रूरत आहे। त ॿिन्हिनि खे ज़रूरत, पर न्याणी अॻिते हिकिड़ो पूरो ख़ानदान आहे जेको हलणो आहे। कंहिं ॾाहे जो क़ौल आहे त तव्हां मूंखे बहितरीनु माइरूं ॾियो ऐं तव्हांखे बहितरीनु क़ौमूं ॾियां। यानी न्याणियूं जेके आहिनि उन्हनि जी बहितरीनु जेकॾहिं तरबियत थींदी त मुआशिरो पाण ई दुरुस्त थी वेंदो, सही थी वेंदो। अॼु त असां वटि मौक़िया आहिनि, जदीद दौर आहे, चपे चपे ते मदरसा आहिनि, न्याणियुनि जा अलॻि मदरसा मौजूदु आहिनि। त उनजी बहितरीनु जेकी तरबियत आहे उन हवाले सां असां मां हर हिकु पीउ खे पंहिंजी ज़िमेदारी अदा करणु घुरिजे। ऐं क़ुर मजीद इन जे लाइ असांखे कुझु नुकात ॿुधाया आहिनि, जिन नुकात खे साम्हूं रखिजे ऐं उन्हनि जे मुताबिक़ औलाद जी तरबियत कजे त उहो औलाद दुनिया में बि माण्हू लाइ इज़त जो सबबु आहे, आख़िरत जे लाइ बि उहो औलाद माण्हू जे लाइ सदका जारी आहे। ऐं उन लाइ क़ुर मजीद जी सूरह लुक़मान खे तव्हां पढ़ो। उनजे ॿिए रुकू जे अंदरि तक़रीबन 11 नसीहतूं आहिनि जेके हज़रत लुक़मान पंहिंजे पुट खे कयूं आहिनि। इहे 11 नसीहतूं ऐं इहे 11 शयूं जेकॾहिं असां उनखे सम्झी वठूं ऐं उनजे मुताबिक़ पाण बि अमल कयूं, औलाद जी तरबियत उन्हनि 11 नुकात जे मुताबिक़ कयूं त असांजो औलाद सालेह औलाद थींदो। ऐं उन्हनि जे अंदरि सभ खां पहिरीं शइ अक़ीदा तौहीद जी तालीम। वइज़ क़ाल लुक़मान लिब्निही वहुव यईदुहु या बुनय्य ला तुशरिक बिल्लाह इन्न शिर्क लज़ुल्मुन अज़ीम। दीनी जेके अक़ाइद आहिनि या दीनी जेके तालीमात आहिनि उन्हनि मां सभ खां पहिरीं शइ जंहिंजी असांखे पंहिंजे औलाद खे तालीम ॾियणी आहे उहा आहे अक़ीदा तौहीद जी तालीम। हज़रत लुक़मान पंहिंजे पुट खे चए थो, ए मुंहिंजा पुट, अलाह सां कंहिंखे बि शरीक न कजां, बेशक शिरक वॾे में वॾो ज़ुल्म आहे। औलाद जी तरबियत में सभ खां पहिरीं अक़ीदा तौहीद खे साम्हूं रखो। यादि रखो, काइनात जो वॾे में वॾो नबी, वॾे में वॾो पैगम्बर, उनजो इज़त ऐं एहतराम आहे, उनजी अज़मत आहे। वॾे में वॾो नेक सालेह इंसान, वॾे में वॾो को सालेह तरीन इंसान, वॾे में वॾो को वली हुजे, सभु अलाह जे दर जा फ़क़ीर आहिनि। जेसीं ताईं असां पंहिंजे औलाद खे, ऐं सभ खां पहिरीं त असां पंहिंजो अक़ीदो सही कयूं न। असां मां केतिरा माण्हू आहिनि, मुस्लमान बि आहिनि ऐं कलिमा तय्यबा जा इक़रारी बि आहिनि, नमाज़ जी हर रकात में पढ़नि बि था, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, ए अलाह असीं ख़ासि तुंहिंजी इबादत कयूं था, तोखां ई मदद घुरूं था। अलाह सुब्हानहू व तआला सां नमाज़ में ए वाइदा आहिनि, पर नमाज़ खां बैदि को कंहिं दरगाह ते, को कंहिं क़बर ते, को कहिड़ी जाइ ते, को कहिड़ी जाइ ते किरियो पियो।
को झंडे ते को कंडे ते। अक़ीदा ऐं तौहीद जेसीं ताईं सही न हूंदो, जेसीं ताईं इंसान खे अलाह जी मारिफत न हूंदी, को बि अमल अलाह जे बारगाह में क़बूल कोन्हे। लइन अशरकत लयहबतन अमलुक, अलाह साईं पंहिंजे हबीब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुखातिब थी करे फरमायो, ए मुंहिंजा हबीब, जेकॾहिं तव्हांजे अक़ीदे में बि ख़ुदा न ख़ास्ता शिरक अची वञे, तव्हांजा सभु अमल ज़ाया थी वेंदा। सभ खां पहिरीं अक़ीदा ऐं तौहीद खे सम्झो। अलाह ताला पंहिंजे ज़ात में, पंहिंजे सिफ़ात में अकेलो, हू वहदहू ला शरीक आहे, हू कुल काइनात जो ख़ालिक आहे, हू दाता आहे, हू दस्तगीर आहे, हू मददगार आहे, ग़रीब नवाज़ आहे, गंज बख़्श आहे, खज़ाना ॾींदड़ आहे, बीमारियुनि मां शिफ़ा ॾींदड़ उहो आहे, इज़तुनि ज़िल्लतुनि मां इज़तूं ॾियण वारो उहो आहे, ज़वाल मां उरूज ॾियण वारो उहो आहे, रोज़ी रिज़्क़ में बरकतूं ॾियण वारो उहो आहे, खज़ाननि जो मालिक उहो आहे। त सभ खां पहिरीं असां पंहिंजे औलाद खे अक़ीदा ऐं तौहीद जी तालीम ॾियूं। अक़ीदा ऐं तौहीद दीन इस्लाम जी सभ खां पहिरीं असास ऐं बुनियादु आहे। अक़ीदा ऐं तौहीद सही न हूंदो, कंहिं बि अमल जो को फ़ाइदो कोन्हे। केॾियूं बि इंसानु इबादतूं करे, केॾियूं बि नमाज़ूं, केॾा बि हुनजा नफ़िल ऐं केॾियूं बि तिलावतूं, केॾियूं बि सदका ख़ैरातूं, कंहिं अमल जो को फ़ाइदो कोन्हे। अक़ीदा ऐं तौहीद खे सम्झणु बेहदि ज़रूरी आहे। औलाद खे सभ खां पहिरीं, ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी तालीम आहे, औलाद जेॾी महिल ॻाल्हाइणु शुरू करे, सभ खां पहिरीं हुनखे लफ़्ज़ अल्लाह या बाज़ रिवायतुनि में अचे थो ला इलाहा इल्लल्लाह सेखारियो। इन जे अंदरि सबक़ ऐं पैगाम आहे। त पहिरियों सबक़ असांखे जेको पंहिंजे औलाद खे पढ़ाइणो आहे, उहो अक़ीदा ऐं तौहीद जो पैगाम। अॼु उम्मत, उहा उम्मत जंहिंजे लाइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 23 साल तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, पथर खाधा, जंहिं अक़ीदा ऐं तौहीद जी ख़ातिर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां तक़रीबन 27-30 जे क़रीब जंगूं थियूं, 100 जे क़रीब सरिया ऐं लश्कर काह करे आया, जंहिंसां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मुक़ाबिलो कयो। 13 जे क़रीब तक़रीबन कातराना हमला थिया, प्यारे पैगम्बर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह खे अज़ियतूं ॾिनियूं वियूं, नियाणियुनि जा निकाह टुटा। कहिड़ी तकलीफ़ ऐं अज़ियत हुई जेकी दीन जे दुश्मन जनाब मुहम्मद रसूलुल्लाह खे न ॾिनी। अल्लाह जे नबी अक़ीदा ऐं तौहीद जी ख़ातिर एॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं। अॼु उहा उम्मत अक़ीदा ऐं तौहीद जे सबक़ खे विसारे वेठी, का कहिड़ी मज़ार ते, का कहिड़े झंडे ते, का कहिड़े कंडे ते किरी पई आहे। ऐं ॻाल्हि उहा साॻी जेकी मके जा मुशरिक कंदा। अबा अल्लाह सुब्हानहु व तआला वटि छा कमी आहे कंहिं शइ जी? नियाणियूं पुट ॾींदड़ उहो आहे, बीमारियुनि खां शिफ़ा ॾींदड़ उहो आहे। साईं सभु ॻाल्हियूं भलियूं, पर असीं हिननि खे इन लाइ पूॼूं था जो हिननि जी अलाह साईं असांजी ॿुधे कोन थो, हिननि जी टारे कोन। इहो साॻियो उहो अक़ीदो आहे जेको मुशरिकीन मक्का जो अक़ीदो। सूरह ज़ुमर जे अंदरि अलाह साईं फरमायो त हू चवंदा मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा, त असीं हिननि जी इबादत इन लाइ कोन था कयूं। असांजो इहो अक़ीदो कोन्हे त ही नऊज़ बिल्लाह हू अलाह जे बराबरि आहिनि। असीं इहा ॻाल्हि था कयूं त ही अलाह जे असांखे वेझो कनि था। अॼु जो मुस्लमान त इहा साॻी ॻाल्हि करे थो, बाबा ही जेके असांजा पीर आहिनि, जेके वली आहिनि, असांजा बुज़ुर्ग आहिनि, असीं कोन था चऊं नऊज़ बिल्लाह अलाह आहिनि, पर इहे असांजी ॻाल्हि अलाह ताईं पहुचाईंदी। इन जाहिलाना अक़ीदे जो बुनियादी सबब इहो त असां क़ुर जी तालीम न पाण हासिल कई, न पंहिंजे औलाद खे ॾिनीसीं। क़ुर जे अंदरि अलाह साईं फरमाए थो वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, असां इंसान जी साह जी रग खां वधीक हुनखे वेझा आहियूं। जेको साह जी रग खां वधीक वेझो आहे, उनखे छॾे करे पंध करे तूं वञी थो ॿियनि जे दर ते। जॾहिं त हुन क़ुर मजीद में वाज़े फरमायो या अय्युहन्नासु अंतुमुल फुक़राउ इलल्लाह, ए इंसानो तव्हां सभु मुंहिंजे दर जा फ़क़ीर आहियो, वल्लाहु हुवल गनियुल हमीद, ऐं अकेलो अलाह ग़ालिब है, तारीफ़ कए। त सभ खां पहिरीं शइ जेकी असांखे पंहिंजे औलाद खे सम्झाइणी आहे ऐं सेखारणी आहे, उहा वेही रहो। उहो अक़ीदा ऐं तौहीद आहे। इहा शइ जेकी आहे हिनखे असीं पाण बि सम्झूं। अलाह साईं पंहिंजे ज़ात में, पंहिंजे सिफ़ात में अकेलो आहे, वहदहू ला शरीक आहे, हुनजो को शरीक न आहे। उनखां बाद ॿी शइ वालिदैन जी इताअत ऐं फर्माबरदारी, इहो तरबियत जो ॿियो उसूल आहे। पर वालिदैन जी इताअत ऐं फर्माबरदारी मूं अर्ज़ु कयो, इहो जज़्बो बि औलाद में तॾहिं ईंदो जॾहिं असीं हुनखे दीनी तालीम ॾींदासीं। जॾहिं हुनखे ख़बर ई कान हूंदी त माउ पीउ जा हक़ छा आहिनि, उन्हनि जो मर्तबो ऐं मक़ाम छा आहे, हुनजो क़ुर पढ़ियलु ई न हूंदो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रामीन जो हुनखे इल्मु ई न हूंदो, त उहो फर्माबरदार किथां थींदो? सैयदना उमर रज़ियल्लाहु ताला जो वाक़ियो मूं तव्हांजे साम्हूं पेश कयो। माण्हू शिकायत खणी आयो त भई मुंहिंजो पुटु मुंहिंजो नाफ़रमान आहे। पाण जेॾी महिल पुछा कयूं त हुन पंहिंजे औलाद जी तरबियत ई न कयूं। जॾहिं तरबियत ई न कंदासीं त हू किथां साले थींदो? त इहा ॿी शइ आहे। ऐं टी शइ त कॾहिं बि गुनाह जे कम में, नाफ़रमानी जे कम में वालिदैन जी इताअत न आहे।
गुनाह ऐं नाफ़रमानी जा कम जेके आहिनि उन में वालिद त छा पर दुनिया जे कंहिं माण्हू जी बि इताअत ला ताअत लिमख़लूक़िन फ़ी मासियतिल ख़ालिक़, जिथे मख़लूक़ जी फर्मा बरदारी कंदे उनजो चयो मञंदे ख़ालिक़ जी नाफ़रमानी थिए उते कंहिं बि क़िस्म जी का इताअत कान्हे करणी, चयो कोन्हे मञणु। त इहा शइ बि तरबियती उसूलनि में शामिल आहे। उन खां बाद औलाद जी इहा बि तरबियत कजे जो उन्हनि खे नेकी जी अहमियत ऐं गुनाह जी संगीनी इहा बि शइ सम्झाइजे। हज़रत लुक़मान पंहिंजे पुट खे चयो या बुनय्या इन्नहा इन तकु मिस्क़ाल हब्बतिन मिन ख़रदलिन फ़तकुन फ़ी सख़रतिन औ फ़िस समावाति औ फ़िल अर्ज़ि यअति बिहा अल्लाह। नेकी जेकॾहिं ज़र्रे जे बराबरि हूंदी ऐं कंहिं जबल जे अंदरि हूंदी त बि अल्लाह साईं क़यामत ते ॾींहुं उन ज़र्रे जेतिरी नेकी खे नामा आमाल में रखी करे उनजो वज़न करे बाने खे उनजो अजर जो सवाबु ॾींदो ऐं जे गुनाह हूंदो त पोइ उनजो हिसाब ऐं किताब थींदो। त इहा बि असांखे पंहिंजे औलाद जी तरबियत करणी आहे। कंहिंखे पाणी पीआरणु इहा बि नेकी आहे, रस्ते तां तकलीफ़ दे शइ हटाइणु इहा बि नेकी आहे, कंहिंखे गस जो ॾस ॾियणु, को मुसाफ़िर आहे, को बि कमु प्यारे पैगंबर जो फरमान आहे ला तहतक़िरन मिनल मारूफ़ि शैआ, कंहिं बि नेकी जे कम खे नंढो न सम्झो। वलौ अन तल्क़ा अख़ाक बिवजहिन तल्क़, पंहिंजे मुस्लमान भाउ सां कुशादे चेहरे सां मुर्क वारे चेहरे सां मिलो, इहा बि हिकिड़े क़िस्म जी नेकी आहे। इहा शइ बि औलाद जी तरबियत में शामिल हुअणु घुरिजे। ऐं अहिड़े नमूने सां निमाज़ जी तरबियत, हज़रत लुक़मान पंहिंजे पुट खे इहा बि नसीहत कई या बुनय्या अक़िमिस सलाह, ऐं मुंहिंजा पुटड़ा निमाज़ खे क़ाइमु कर। निमाज़ जे हवाले सां बि असांजो पंहिंजो हाल इहो आहे, मस्जिदूं वीरान, जेकॾहिं पाड़े जूं मस्जिदूं उन्हनि जे अंदरि सॼो पाड़ो निमाज़ पढ़णु शुरू करे त हर 10 साल हर 5 साल असांखे मस्जिदूं ठाहे ॿीहर तामीर करणियूं पवनि। पर हाल इहो आहे मस्जिदूं ठहियूं पवनि पर पाड़नि ऐं इलाइक़नि में निमाज़नि जो हाल इहो आहे त 5% माण्हू निमाज़ी आहिनि, किथे 10%, किथे किथे को 50% हुजनि कंहिं ॻोठ जे अंदरि, न त निमाज़ुनि जे हवाले सां वॾी सुस्ती ऐं कोताही। हालांकि इस्लाम जो कलिमा तौहीद खां बाद रिसालत जे सम्झण खां बाद बुनियादी रुकन आहे निमाज़ जो एहतमाम। ऐं प्यारे पैगंबर जो फरमान आहे सभ खां पहिरीं शइ जंहिंजो हिसाब किताब थींदो अमलनि मां उहा निमाज़ आहे। जेकॾहिं निमाज़ बाने जी सही निकिती त हर शइ सही आहे, ऐं जेकॾहिं निमाज़ सही न निकिती त उन माण्हू जो अॻिते बि जेको मामिलो आहे ॾाढो सख़्तु आहे हिसाब ऐं किताब में। अज़ीज़ो दोस्तो, निमाज़ जी असां पाबंदी कयूं। ऐं औलाद जे हवाले सां त नबी साईं जो ख़ासि हुकुम आहे, 7 सालनि जो ॿारु थिए हुनखे निमाज़ जी तालीम थियो, निमाज़ जी तालीम जो सम्झायो हुनखे वुज़ूअ जो तरीक़ो, निमाज़ जो तरीक़ो। ऐं जॾहिं 10 सालनि जो थिए वज़रिबुहुम अलैहा, मारे करे उन्हनि खे तंबीह ऐं सज़ा ॾेई करे बि निमाज़ पढ़ायो। असीं वॾा ई कोन था पढ़ूं, औलाद ते कहिड़ी सख़्ती कंदासीं। 10 सालनि जो थिए, हालांकि शरीयत जो उसूल आहे हर अमल इंसान ते तॾहिं फ़र्ज़ थींदो आहे जॾहिं माण्हू बालिग़ थींदो आहे, नौजवान थींदो आहे। जाइज़ नाजाइज़, हलाल ऐं हराम जा मसइला जेके बि दीन इस्लाम जा फ़र्ज़ आहिनि ऐं बालिग़ थियण खां पोइ। पर निमाज़ वाहिद शइ जंहिंजे बारे में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी तालीम आहे त पंहिंजे औलाद खे 7 सालनि जी उमिरि में निमाज़ सेखारियो, 10 सालनि जी उमिरि में हुन ते सख़्ती करे हुनखे सज़ा ॾेई बि निमाज़ पढ़ायो। हिते वॾो पाण कोन थो अचे, पाण ई जॾहिं नथो अचे त पंहिंजे औलाद जी छा तरबियत कंदो। यादि रखो, हे जेको असीं सम्झूं था त भई असांजो औलाद बसि ईअं ई वक़्तु गुज़रे पियो, कंहिं शइ खे नोट कोन थो करे, ईअं कोन थो। औलाद सभ खां पहिरीं पंहिंजे वालिद खे ॾिसंदो, घर जे अंदरि जेको हुनखे माहौल मिलंदो हुनजो वॾो असरु हूंदो आहे। जेकॾहिं असां पंहिंजे घरनि जे अंदरि तिलावत ऐं नमाज़ जो एहतमाम कंदासीं त औलाद ते हिनजो पाण ई असरु पवंदो। असांजूं अमड़ियूं भेनरूं माइरूं उहे बि हिन शइ जो ख़्यालु कनि, निमाज़ जो एहतमाम कनि, घर में तिलावत जो एहतमाम हुजे, जीअं औलाद में इहा शइ अॼु ख़ुदि मुंतक़िल थी वञे। क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो वअमुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा, ऐं मुंहिंजा हबीब तव्हां पाण बि निमाज़ पढ़ो, पंहिंजे घर वारनि खे बि निमाज़ जो हुकुम ॾियो। त इहा शइ बि औलाद जी तरबियत में शामिल। उन खां बाद अॻिते आहे वअमुर बिल मारूफ़ वन्हा अनिल मुनकर। हज़रत लुक़मान पंहिंजे पुट खे नसीहत कंदे इरशाद फरमाईंदा नेकी जो हुकुम कर, बुराई खां रोक। इहा शइ बि असांखे पंहिंजे औलाद जे अंदरि पैदा करणी। पर इन लाइ मूं अर्ज़ु कयो त असांजो पंहिंजो अमल त सही हुजे। जेकॾहिं असीं ख़ुदि नेकीअ खां परे हूंदासीं, गुनाहनि जे रस्ते ते क़ाइम ऐं दाइम हूंदासीं, औलाद खे छा ॾी तरबियत कंदासीं। पीउ जेॾी महिल पंहिंजे औलाद जे साम्हूं मनशियात वापराए थो, नस ॾिए थो, नसवार ॾिए थो, सिगरेट पीए थो, मनशियात वापराए थो, औलाद जी धूड़ तरबियत कंदो, जॾहिं हुनजो पंहिंजो ई हाल इहो त सभ खां पहिरीं असांखे पंहिंजी इस्लाह करणी आहे। वालिदैन
वालिदैन जॾहिं नेकी जे रस्ते ते हलण वारा हूंदा तॾहिं पंहिंजे औलाद जी अहिड़ी तरबियत करे सघंदा, जॾहिं पाण गुनाहनि खां रुकजण वारा हूंदा तॾहिं ई गुनाह खां रोके सघंदा। त इहा शइ बि औलाद जी तरबियत में शामिल। अहिड़े नमूने सां वस्बिर अला मा असाबक, हज़रत लुक़मान इहा बि नसीहत कई त जेकी बि तकलीफ़ तोखे मुंहिंजे पुटु पहुचे उन ते सब्र कजांइ, बेसब्री या वाबिला कान्हे करणी। नबी अलैहिस्सलाम जो इरशाद पाक आहे, मोमिन जो मामिलो अजीब आहे, जॾहिं उनखे का तकलीफ़ ईंदी आहे उहो सब्र कंदो आहे, ऐं जॾहिं का उनखे नेमत मिलंदी आहे शुक्र कंदो आहे, ऐं अलाह सुब्हानहू व तआला साबिरीन ऐं शाकिरीन ॿिन्हिनि खां राज़ी आहे। इहा शइ बि औलाद जी तरबियत में शामिल करणी आहे। अॼोके हिन दौर में ख़ासि करे महांगाईअ जी ऐं मुआशी तंगीअ जी वॾी वावेल आहे। महांगाई बराबरि वधी आहे, रोज़गार जा बराबरि मसइला आहिनि, पर अध खां वधीक असांजे अंदरि नाशुक्री आहे, अध खां वधीक। इहा शइ बि कॾहिं घरनि जे अंदरां निकिरंदी जॾहिं दीनी तरबियत हूंदी। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो मशहूरु वाक़ियो आहे, कुतुब अहादीस में सही सनद सां मौजूदु आहे। जॾहिं पाण पंहिंजे पुटु हज़रत इस्माइल सां मिलण आया, वॾा थी विया, शादी थी वई, घरवारी सां मिलिया, पाण कोन हुआ संदन घरवारी सां मिलिया, पंहिंजी नुंहुं सां मिलिया। हुन खां पुछूं त ॾे ख़बर घर जा कहिड़ा हाल अहिवाल, त चई घर जा हालात ॾाढा तंग आहिनि, इस्माइल वञनि था शिकार करे अचनि था, हलाल जानवरनि जो शिकार, उन मां कुझु न कुझु असीं खाऊं था, बाक़ी घर जा हालात ॾाढा तंग आहिनि। पाण उन पंहिंजी नुंहुं खे चयो त जेॾी महिल उहो अचे त हुनखे मुंहिंजो सलाम चइजां, ऐं हुनखे ईअं बि चइजां त तव्हांजे वालिद इहा नसीहत कई आहे त पंहिंजे घर जी चांच तब्दील करे छॾे। जेॾी महिल हज़रत इस्माइल घर अचनि था त घरवारी ॿुधाईंदी त हिकिड़ो पीरसन माण्हू आयो हो, पंहिंजो नालो ई ॿुधाईंदे ऐं चई पियो त तव्हांजो वालिद आहे। उन सलाम बि चया ऐं मूंखे ईअं बि चयो अथसि त घर जी चांच तब्दील करे छॾे। त हज़रत इस्माइल पुछो त ॾे ख़बर तो चयो छा आहे मुंहिंजे वालिद खे? चई मूं हीअं चयो आहे। चई बसि तो नाशुक्री जा कलिमात चया आहिनि, मुंहिंजे वालिद जी मूंखे वसियत आहे त आउं तोखे तलाक ॾेई छॾियां, तलाक ॾेई छॾियो। उनखां बाद कुझु अरसे बाद आया ॿी घरवारी, ॿियो निकाह हज़रत इस्माइल कयो। हज़रत इब्राहिम अची करे हुन सां मिलिया ऐं हुनखां पुछऊं त इस्माइल किथे आहे? चई शिकार ते वियल आहिनि। चई घर जा हालात कीअं? चई अलाह जो शुक्र आहे, थधो पाणी पियूं था, अलाह जेको रिज़्क़ मोकिले थो उहो खाऊं था, अलाह जो शुक्र आहे, रब जा वॾा अहसान। त पाण उनखे चयो त जॾहिं हू अचे इस्माइल त उनखे मुंहिंजा सलाम चइजां ऐं उनखे ईअं चइजां त पंहिंजे घर जी जेकी चांच आहे उनखे मटाए न, दरवाज़े जी जेकी चांच आहे उनखे तब्दील न करे। हज़रत इस्माइल जेॾी महिल पहुता त घरवारी ॿुधायो त हिकिड़ो पीरसन माण्हू आयो पिए, पंहिंजो नालो इब्राहिम ॿुधाई पई, चई पियो त तव्हांजो वालिद आहियां, तव्हां लाइ सलाम ॾिना अथसि। ॿियो छा चई? चई त पंहिंजे घर जी जेकी चांच आहे उनखे बरक़रार रखो। त हज़रत इस्माइल चयो त इहो वाक़ई मुंहिंजो वालिद आहे, ऐं जेकी घर जी चांच, दरवाज़े जी जेकी चांच आहे उनखे बाक़ी रखण जो मतिलबु इहो आहे त आउं तोखे पंहिंजे निकाह में रखां, अॻी घरवारी वांगुरु तोखे तलाक न ॾियां। त इहो छा हो? सब्र ऐं शुक्र। पर इहो सब्र ऐं शुक्र असांजे घराणनि में तॾहिं ईंदो जॾहिं असां पंहिंजे औलाद जी तरबियत कंदासीं। अहिड़े नमूने सां इहा बि नसीहत हज़रत लुक़मान पंहिंजे पुट खे कई, वला तुसैर ख़द्दक लिन्नासी वला तमशी फ़िल अर्ज़ि मरहा, पंहिंजे चहिरे खे तकबर विचां बिगाड़ न ऐं ज़मीन में तकबर सां न हल। यानी अख़लाक़ियात जी तालीम बि ज़रूरी आहे। अॼु असांजो औलाद उनखे ॻाल्हाइणु कोन थो अचे, नंढा वॾाई हया ऐं अदब कोन्हे, वॾे सां कीअं ॻाल्हाइणो आहे, नालो वठण बि ॾांहुं कोन ईंदो आहे। भई वालिद जा माइट आहिनि, माण्हू हुनखे चाचा चवे, अमड़ जा माइट आहिनि, उनखे मामा खणी चवे, या अहिड़े नमूने सां को वॾो हुनखे अदा चवे, पर इज़त ऐं एतिराम सां नालो वठे। इज़त ऐं एतिराम सां नालो वठणु इहा शइ बि असांजे नंढनि ॿारनि मां मासूमनि, ऐं मासूमनि इन्हनि मां निकिरी वई। वजह छा आहे? असां दीनी तरबियत कोन था कयूं। त इहा शइ बि तरबियत में शामिल आहे त उनखे अख़लाक जी, ॻाल्हाइण ॿोलाइण जी, लह लिहाज़, ॻाल्हाइण जे अंदरि इहा शइ बि उनखे सेखारी वञे। ऐं ज़रूरी शयूं जेके बि आहिनि आदाब जे हवाले सां सेखारी वञनि। नबी अलैहिस्सलाम जो अॻियां फर्ज़ंद हज़रत अमर बिन सलमान जे मुतलिक़ अचे थो त हिकिड़े ॾींहुं नबी अलैहिस्सलाम सां हुन मानी पे खाधी ऐं हुनजो हथु सॼी प्लेट में अॻिते पोइते थियो वियो। त पाण हुनजी तरबियत कयूं, हुनखे चयूं या ग़ुलाम समिल्ला, ऐं मुंहिंजा पुट बिस्मिल्लाह पढ़, वकुल मिम्मा यलीक, पंहिंजे साम्हूं खा, जेकी तुंहिंजे साम्हूं आहे बिस्मिल्लाह पढ़, ऐं पंहिंजे सॼे हथ सां खा, ऐं जेको तुंहिंजे साम्हूं आहे उहो खा, प्लेट में हेॾा होॾा हथ न फिरा। ऐं नंढियूं नंढियूं शयूं आहिनि, पर इहे असीं सेखारींदा कोन आहियूं। पोइ इहो औलाद वॾो थींदो आहे। अहिड़ा बि असां ॿार ॾिठा आहिनि,
9-10 सालनि जा हूंदा आहिनि पर ॾाए हथ सां खाईंदा पीअंदा आहिनि, ॾाए हथ सां पिया खाईंदा पीअंदा आहिनि। क़सूर कंहिंजो आहे? वालिदैन जो, जेके उन्हनि खे इहा शइ सेखारीनि नथा। त अख़लाक़ियात ऐं आदाब जे हवाले सां बि तरबियत ज़रूरी आहे। ऐं गुफ़्तगू जे हवाले सां बि आख़िरी नसीहत हज़रत लुक़मान जी इहा हुई, वक़्स थी मशीक वग़्ज़ मिन सौतिक इन अनकर अस्वात लसौतुल हमीर। ऐं मुंहिंजा पुट जेॾी महिल हली त पंहिंजी जेकी चाल आहे उनखे विच थरो रख, विच थरो, यानी न तमामु तेज़ न तमामु आस्ते आस्ते। ऐं आवाज़ पंहिंजो जेको आहे उनखे तमामु घणो बुलंद न कर, दरमियाने आवाज़ में ॻाल्हाए, इहा शइ बि अदब में शामिल आहे। पर अॼु असां तालीम ऐं तरबियत छॾे ॾिनी, ॿारनि जो हाल इहो आहे सॼो ॾींहुं घर में हुल कंदा, रीहूं दाहूं ऐं उनखां पोइ गार गंद। ऐं असांजो बि हाल अहिड़ो आहे, नंढड़ो मासूम ॿार जेॾी महिल ॻाल्हाइणु शुरू कंदो आहे त तालीम त आहे त हुनखे ला इलाहा इल्लल्लाह सेखारियो, हुनखे क़ुर जी का आयत, को अखर, लफ़्ज़ अलाह, इहे शयूं सेखारियो। पर असां वटि छा सेखारियो वेंदो आहे? अब चाचा खे भूनो ॾे, भई उहो ॾे थो ॾाढा माण्हू ख़ुशि थींदा आहिनि, ॾाढी बहितरीनु तरबियत हले पई। हाणे जेके तव्हां जंहिं मासूम ॿार खे नंढे हूंदे इहो बद अख़लाक़ी जो ज़हर विझी छॾियो, उहो वॾो थी तव्हांखे कहिड़ा पटका पाराईंदो। अज़ीज़ो दोस्तो, ए तरबियत जा कुझु उसूल आहिनि क़ुर जी रोशनी में, अक़ीदा तौहीद, नमाज़, वालिदैन जी फर्मा बरदारी, अमर बिल मारूफ़ नही अनिल मुनकर, नमाज़ जी पाबंदी, अख़लाक़ियात, आदाब, इहे सभु शयूं तरबियत जे अंदरि शामिल आहिनि। सूरह लुक़मान जे ॿिए रुकूअ खे तर्जुमे सां पढ़ी वठो, इन जे अंदरि बुनियादी जेके बि शयूं आहिनि औलाद जी तरबियत जे हवाले सां बयानु थियल आहिनि। जेॾी महिल असीं इहा औलाद जी तालीम जी तरबियत कंदासीं त पोइ इहो औलाद इनशा अल्लाह असांजे लाइ सदका जारिया थींदो, इहो औलाद असांजे लाइ सदका जारिया थींदो। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुन फरमान जे मुताबिक़ वफ़ात खां पोइ बि असांखे अजर मिलंदो रहंदो, जंहिंमें प्यारे पैगम्बर फरमायो औ वलदिन सालिहिन यदू लहू, 3 शयूं जंहिंजो इंसान खे अजर मिले थो, उन में हिकिड़ो हुनजो सालिह औलाद बि आहे। हिकिड़ो नंढड़ो मिसाल ॾेई गुफ़्तगू खे ख़तमु कयां। असांजा मौजूद महिमान गिरामी मौजूदु आहिनि ऐं वक़्तु बि काफ़ी थी चुको आहे, या ख़िताबात इनशा अल्लाह थियणा आहिनि। औलाद जी जेकॾहिं माण्हू सुठी तरबियत करे थो त उहो कहिड़े नमूने सां सदका जारिया थी वञे थो, उनजो मिसाल सिर्फ़ु तव्हां इन ॻाल्हि मां सम्झी सघो था। क़ुर मजीद फ़र्ज़ु कयो, असां पंहिंजे औलाद खे पढ़ायो, मस्जिद में मोकिलियो, मस्जिद जे मदरसे जे अंदरि उस्ताद वटि इल्मु हासिलु करे आयो, क़ुर पढ़ी आयो, सूरह फातिहा तलफ़ुज़ ऐं मख़रज सां पढ़ी। सूरह फातिहा जे अंदरि 140 हरूफ़ आहिनि, 140 हरूफ़ आहिनि। ऐं क़ुर मजीद में जे तिलावत जे हवाले सां प्यारे पैगम्बर जो फरमान ऐं बशारत आहे त जंहिं हिकिड़ो हर्फ़ क़ुर जो पढ़ियो उनखे 10 नेकियूं मिलंदियूं। हाणे सूरह फातिहा जेकॾहिं ॿार सिखी वठे थो ऐं उनखां बाद नमाज़ जूं फ़र्ज़नि जूं सिर्फ़ु 17 रकातूं आहिनि, हर रकात में उनखे पढ़ंदो रहे थो त हिकिड़ो भेरो सूरह फातिहा पढ़ी, सूरह फातिहा जा टोटल हरूफ़ 140 आहिनि, हिकिड़ो भेरो सूरह फातिहा खे पढ़ण जो सवाबु 1400 नेकियूं आहिनि, 1400 नेकियूं। 17 रकातुनि जो वरी हिसाबु कंदा वञो, इहे 100 मां हज़ारनि में तब्दील थींदियूं, हज़ारनि मां लखनि में तब्दील थींदियूं, ऐं लखनि मां पोइ वधंदियूं, अलाए किथे वञी पुॼंदियूं। पर इहो तॾहिं जॾहिं औलाद जी सुठी ऐं सालिह तरबियत करियो। नमाज़ जो असां जेकॾहिं सिर्फ़ु औलाद खे पाबंद बनाए वञूं न त उनजो बि अलाए केतिरो अजर सवाबु आहे, उनजो बि अलाए केतिरो अजर ऐं सवाबु आहे। 5 नमाज़ुनि जो सवाबु 50 नमाज़ुनि जे बराबरि। साल में 365 ॾींहं थीनि था, साल में 365 ॾींहं थीनि था। साल जूं नमाज़ूं जेकॾहिं उन्हनि जो हिसाबु कजे ऐं 50 खे 365 सां ज़रब ॾिजे त 18,000 जे क़रीब नेकियूं थींदियूं, 18,000 जे क़रीब। ऐं जेकॾहिं उनजे अंदरि इख़लास आहे ऐं उनजे अंदरि नमाज़ में ख़ुशू ऐं ख़ुज़ू आहे, नमाज़ बाजमात पढ़े छो त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो बि इरशाद आहे त हिकु नमाज़ जो सवाबु 23 दर्जा, बाज़ रिवायत में 25 दर्जा, बाज़ रिवायत में 27 दर्जा बयानु थियल आहे। त सिर्फ़ु क़ुर जी तालीम जेकॾहिं असीं सुठे नमूने ॾेई वञूं, सूरह फातिहा जो मूं तव्हांजे साम्हूं मिसाल रखियो, हिकिड़ो भेरो उनजो पढ़ण जो सवाबु जेको आहे 1400 नेकियुनि जे बराबरि आहे। 140 हरूफ़ आहिनि ऐं 10 सां जेकॾहिं 140 खे ज़रब ॾिजे त जवाबु अचे थो 1400। हाणे जे सॼी उमिरि हू तव्हांजे लाइ दीनी तव्हां हुनजी तालीम ऐं तरबियत कई, नमाज़ूं पढ़ंदो रहियो, रब्बी जअलनी मुक़ीम अस्सलाति व मिन दुर्रियती रब्बना वतक़ब्बल दुआ रब्बना फ़िरली वली वालिदैहि वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। इहे दुआऊं घुरंदो रहियो त केॾा दर्जात वालिदैन जा बुलंद थींदा। ऐं सिर्फ़ु वालिदैन लाइ न, उहो उस्ताद लाइ बि, जेको दीनी उस्ताद आहे उनजी तालीम ऐं तरबियत करण वारो, उनजे लाइ बि सदका जारिया थियो थो वञे।
ऐं उन्हनि जे लाइ न बल्कि जेके दीनी इदारो क़ाइमु कनि था उन्हनि जे लाइ नबी अलैहिस्सलाम जो इरशाद आहे मन दल्ला अला खैरिन फलहु मिस्लु अज्रि फाइली। जंहिं इंसान को नेक अमल कयो, जंहिं इंसान कंहिं नेक अमल जी तरफ़ कंहिंजी रहनुमाई कई, अलाह साईं उनखे बि एतिरो अज्र ॾिए थो जेतिरो करण वारे खे ॾिए थो। त दीनी जेको इदारो आहे जंहिंजे अंदरि वालिदैन मोकिलीनि था तइलीम ऐं तरबियत लाइ, उनजो जेको अज्र ऐं सवाबु सिर्फ़ु माइटनि खे न बल्कि उनजे उस्ताद खे मिले थो, उन मस्जिद या मदरसे खे जेके संभालींदड़ आहिनि इंतिज़ामिया सभिनि खे अज्र ऐं सवाबु मिले थो। ऐं सिर्फ़ु सूरह फातिहा जो मिसाल तव्हां ज़हन में रखो त नामा आमाल में अलाए केतिरियूं नेकियूं इंसान जे दुनिया छॾे वेंदो पर गॾु थी वेंदी, कड़ीअ सां कड़ी मिलंदी रहंदी ता क़यामत। वरी जेकॾहिं उहा तरबियत हू पंहिंजे औलाद में मुंतक़िल कंदो हो पंहिंजे औलाद में, त इहे नेकियूं जेके आहिनि भई अलाह जे फज़ल सां वल्लाहु युज़ाइफ़ु लिमन यशा, अलाह साईं जो वाइदो आहे, अलाह साईं जंहिंखे चाहे अज्र ऐं सवाबु वधाए ॾिए थो। त इहे नेकियूं वधंदे वधंदे लखनि मां किरोड़नि ऐं अरबनि ताईं पहुची सघंदियूं अलाह जे फज़ल सां। ऐं मुख़्तसर कुझु गुज़ारिशात मूं तव्हांजे साम्हूं पेश कयूं आहिनि। अलाह सुब्हानहु व तआला खां दुआ आहे त अलाह सुब्हानहु व तआला पाण सभिनि खे इन्हनि गुज़ारिशात खे सही माना में सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, औलाद जी बहितर तरबियत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अलाह सुब्हानहु व तआला हिन मस्जिद जे अंदरि जेको मदरसो क़ाइमु आहे इनखे क़ाइमु ऐं दाइमु रखे ऐं इनखे अलाह सुब्हानहु व तआला इन में अञा बरक़ात करे। ऐं इन हवाले सां वरी बि आऊं मक़ामी जमात खे गुज़ारिश कंदुसि त जेकी मक़ामी जमायत आहे ख़ासि करे उन्हनि खे हिन में भरपूर दिलचस्पी वठणु घुरिजे। उस्ताद वेठो आहे मस्जिद में, क़ुर जी क्लास हले पई, तव्हां ते इहो फ़र्ज़ु आहे तव्हां पंहिंजे औलाद खे लाज़मी मोकिलियो। ऐं सिर्फ़ु उस्ताद जी इहा ज़िमेवारी कान्हे, उस्ताद खां वधीक ज़िमेदारी वालिदैन जी आहे त उहे ख़बरचार वठंदा असांजो ॿारु मस्जिद में अचे थो या कोन थो अचे। त हिन मदरसे खे तव्हां क़ाइमु कयो आहे त हिन खे तवजो ॾियो ऐं हिन मदरसे खे अञा बि अॻिते वधायो, पंहिंजे औलाद खे हिते मोकिलियो जीअं हू क़ुर जी तालीम हासिलु कनि, क़ुर जी तालीम हासिलु कंदा, दीन जी तालीम ऐं तरबियत उन्हनि जे अंदरि अची वेंदी त इहो औलाद तव्हांजे लाइ सदका जारिया बणिजी वेंदो। अलाह साईं खां दुआ आहे अलाह साईं जेको कुझु बयानु थियो आहे इन ते मूंखे तव्हां सभिनी भाइरनि खे सही माना में अमली तौफ़ीक़ अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व अस्तग़फिरुल्लाह।